सुप्रीम कोर्ट चूंडुनि जी तारीख़ जे लाइ सियासी जमातुनि खे मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सियासी जमातूं इलेक्शन जी तारीख़ जी मुशावरत करे अदालत खे आगाह कनि। सुप्रीम कोर्ट 4 वॻे समूरनि वकीलनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत शीरीन मज़ारी ऐं फवाद चौधरी खे इमरान ख़ान सां मुशावरत जी हिदायत कई आहे। सुप्रीम कोर्ट चूंडुनि जी तारीख़ जे लाइ सियासी जमातुनि खे मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त सियासी जमातूं इलेक्शन जी तारीख़ ते मुशावरत करे अदालत खे आगाह कनि। सुप्रीम कोर्ट 4 वॻे समूरनि वकीलनि खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत शीरीन मज़ारी ऐं फवाद चौधरी खे इमरान ख़ान सां मुशावरत जी हिदायत कई आहे। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी हलाईंदे चीफ जस्टिस चयो त समूरा अॻवान पंहिंजी क़यादत खे फ़ोन करे हिदायतूं वठनि, पंहिंजो पाण हल निकिरी ईंदो। शीरीन मज़ारी ऐं चौधरी फवाद खे इमरान ख़ान सां मुशावरत जो हुकुम ॾिनो वियो। फारूक एच नाइक, कामरान मुर्तज़ा ऐं मंसूर उस्मान खे बि पंहिंजी क़यादत सां राब्तो करे हिदायतूं वठण जो हुकुम ॾिनो वियो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त केस जो फ़ैसिलो अॼु ई कंदासीं। को बि आइनी इदारो चूंडुनि जो मुदो वधाए नथो सघे। अदालत खां सवाइ कंहिंखे बि चूंडुनि जो मुदो वधाइण जो इख़्तियार न आहे। ठोस सबबनि जो जाइज़ो वठण खां पोइ ई अदालत हुकुम ॾेई सघे थी। सुप्रीम कोर्ट चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण लाइ सियासी जमातुनि खे मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सियासी जमातूं मुशावरत करे अदालत खे आगाह कनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी हलाईंदे चीफ जस्टिस चयो त समूरा अॻवान पंहिंजी क़यादत खे फ़ोन करे हिदायतूं वठनि, पंहिंजो पाण हल निकिरी ईंदो। शीरीन मज़ारी ऐं चौधरी फवाद खे इमरान ख़ान सां मुशावरत जो हुकुम ॾिनो वियो आहे। फारूक एच नाइक, कामरान मुर्तज़ा ऐं मंसूर उस्मान खे बि पंहिंजी क़यादत सां राब्तो करे हिदायतूं वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त को बि आइनी इदारो चूंडुनि जो मुदो वधाए नथो सघे। केस जो फ़ैसिलो अॼु ई कंदासीं। अदालत खां सवाइ कंहिंखे बि चूंडुनि जो मुदो वधाइण जो इख़्तियार न आहे। ठोस सबबनि जो जाइज़ो वठण खां पोइ ई अदालत हुकुम ॾेई सघे थी। सुप्रीम कोर्ट चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु करण जे लाइ सियासी जमातुनि खे मुशावरत करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सियासी जमातूं मुशावरत करे अदालत खे आगाह कनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी हलाईंदे चीफ जस्टिस चयो त समूरा अॻवान पंहिंजी क़यादत खे फ़ोन करे हिदायतूं वठनि, पंहिंजो पाण हल निकिरी ईंदो। शीरीन मज़ारी ऐं चौधरी फवाद खे इमरान ख़ान सां मुशावरत जो हुकुम ॾिनो वियो आहे। फारूक एच नाइक, कामरान मुर्तज़ा ऐं मंसूर उस्मान खे बि पंहिंजी क़यादत सां राब्तो करे हिदायतूं वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त केस जो फ़ैसिलो अॼु ई कंदासीं। को बि आइनी इदारो चूंडुनि जो मुदो वधाए नथो सघे। अदालत खां सवाइ कंहिंखे बि चूंडुनि जो मुदो वधाइण जो इख़्तियार न आहे। ठोस सबबनि जो जाइज़ो वठण खां पोइ ई अदालत हुकुम ॾेई सघे थी।